हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾतई शहीद सहाफ़ी जान محمدمھر जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ चोथे ॾींहुं बि सॼे रीजन समेत हैदराबाद प्रेस क्लब आॾो बि बुख हड़ताल जारी रही। बुख हड़ताल ते वेठल कलमधड़नि सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मला, जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासख़ेली, तनवीर आर ऐं इरशाद चन्ना, नियाज़ विघियो, फरीद लाको, इमाम अली भलाई ऐं ॿियनि बुख हड़ताल जे चोथे ॾींहं ते पुलिस ऐं हुकूमत जी कारकर्दगी ते सख़्त तनक़ीद कंदे चयो आहे त शहीद सहाफ़ी जान محمدمھر जा क़ातिल गिरफ़्तार न थियण सां इहो तासुरु पैदा थी रहियो आहे त कचे जा धाड़ेल ऐं क़ातिल हुकूमत खां वधीक सगारा आहिनि। हिननि चयो त शहीद जान محمدمھر जो क़त्लु सहाफ़त जे आज़ादीअ जो क़त्लु आहे। हुकूमत ऐं पुलिस जे किथे बि रिट नज़र नथी अचे। हिननि चयो त सिंध जे शऊर खे कलमधड़ियुनि जे हिन तहरीक में शामिलु थियण जी अपील कंदे हुकूमत ऐं पुलिस खां मुतालबो कयो त शहीद जा क़ातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में तहरीक जो दाइरो वधीक वसी ऐं तेज़ कयो वेंदो। बुख हड़ताली कैंप ते सीनियर सहाफ़ी एजाज़ लिगारी, मुनीर नाराई, मुनीर राजड़, अशोक रामाणी, विनोद कुमार, असगर मलाणू, अनिल हुबली, वहीद मुस्तफ़ा, नवीद काइमखानी, शफ़ात नुहानी, नियाज़ मल्ला, असलम खत्री ऐं ॿियनि सहाफ़ियुनि ऐं कलमधड़ियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। غلام حسين خاصخيلي عبرت نيوز حيدرآباد।